रईसा हाणे कीअं पिया महसूस कयो? बोतार साईं असां कलाकार जी ओलियान वलियन फ़कीरनि ते बाडाए तो मन अलाह साईं असांजे बोतार खे का शर्त ॾे का हयाती ॾे साईं न त हिन बहाल कान त साईं बम्बो रखंदे पायूं ॾेई साईं अजाए बरकत कई आहे असीं हुनखे कोन छॾींदासीं। बोतार साईं हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़राब थी वई आहे। कहिड़ी? बोतार साईं 5 रमज़ान तव्हांजे पलांदे ख़ातिर रस अनवर खाने वठी आयो न न मिरल न उन्हनि खे सम्झाए छॾ अहिड़ी का बि हरकत न कनि कमु अहिड़ो कनि जो नाग बि मरे ऐं लठ बचे। वञी जल्दी मना करी वञ। थोरो परहेज़ कयो घणो ॻाल्हाइण तव्हांजी सिहत लाइ ख़राबु आहे। बसि सवाइ हिकु ॾे बाक़ी ॿाहिरि हलो जी आराम करणु ॾे जी हला जी वञो तूं वैसे कीअं महसूस कयो? ठीकु आहे डॉक्टर साहब, का शिकायत न आहे? ठीक है ठीक है। तव्हां कीअं आहियो? मां ठीकु आहियां। तव्हांखे डॉक्टर वधीक ॻाल्हाइण खां मना कयो आहे, तव्हां अखियूं बंदि करे सुम्ही रहो। सुहिणा साईं तव्हां वेठा हुजो ऐं आउं अखियूं बंदि करे सघियां, हीअं कीअं थी सघे? त ठीकु आहे, मां बि हली थी वञा। चलो साईं ईअं ई था करियूं भला। पोइ तव्हां अखियूं बंदि कयो ऐं सुम्हो। हाँ ठीक है। बस अम्मा अम्मा ओ मुझी जीजल अम्मा मुझी मिठड़ी अम्मा मां तो के कीअं समझाया जीजा हर भर दुकावड़ थी करे मूं चयो न त मां कोशिश करे रहियो आहियां इंशाअल्लाह ताला हिक में ॾींहंनि में अनवर खान मोटी ईंदो। तूं धूड़ कोशिश करे रहियो आहीं जे कोशिश करी आहे न त अॼु मुंहिंजो अनवर हिन घर में वेठो हुजे हा हिन महिल। अम्मा तू छा थी समझी? मां अनवर खान जो दुश्मन आ? अनवर खान मुझो भाव आ, मुझो जिगर आ, मुझो रत आ। असांजा खणी ॿ जिस्म अलॻि हुजनि पर असां हिकु जान आहियूं, हिकु जान। दुश्मन जेके कुझु चाहिनि था न उहो हरगिज़ न थींदो, हरगिज़ न थींदो। हू छा था चाहिनि? अवा जेको घुरनि था हुननि खे ॾे, भाउ खां मथे पैसा कोन्हनि, ॿुधई? अम्मा अम्मा हू पैसा कोन था चाहिनि, हू मूंखे झुकाइण था चाहिनि। हू चाहिनि था त मां हुननि जे साम्हूं हथ ॿधां, हुननि खे पहिरें पवां ऐं ईअं झोली फैलायां त मूंखे अनवर खान ख़ुदा जे वास्ते ख़ैरात में ॾियो। हरगिज़ न थींदो ईअं। मूंखे ॿुधाए थो केरु आहे? मां थी वञा? मां हुनजी माउ आहियां न, मां झोली खणी हुननि ॾे वेंदसि। अम्मा 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 तूं न वेंदीअ। मर्दनि जो जहिड़ो आहे, मर्दनि खे निबेड़ण ॾे। हूअं बि असांजी का बि औरत हिन हवेलीअ खां ॿाहिरि नाहे निकिती त तूं कीअं ॿाहिरि निकिरंदीअ? बहार खान, मां हुनजी माउ आहियां, माउ। मां तव्हांजे इन मर्दाने झेड़े खे न ॼाणा। हा, जेकॾहिं तूं अनवर खान लाइ कुझु बि न कयो त मजबूरन मूंखे हिन हवेली खां ॿाहिरि निकिरणो पवंदो, इहो ॿुधी छॾ। ऐं मां घर घर वञी दर दर ते वञी पंहिंजे बचिड़े लाइ सेण आणंदसि। बस जीजा, बस बस कर इहो रॉड। मां आहियां तूं हवेलीअ खां ॿाहिरि निकिरी दर दर तरी सयूं हणंदीअ। चाची चाची तोखे ख़बर ना है भावल खान केॾो न परेशान है ऐं तूं वेतर हुनखे परेशान करे छॾियो। हा हा, मूंखे ख़बर आहे त भावल खान केतिरो न परेशान आहे।
असल भाउ जी परेशानी में राति जी निंड्रू में हराम थी वई तो ये ना चाची भावल खान भाई अनवर जो दुश्मन कीअं थींदो? ऐं ॻाल्हि ॿुध आई जे तूं असां माउ ऐं पुट जे विच में न ईंदी कर वञे था उतर अॼु ॾेखारियां थो तोखे ॾींहं जा तारा उतर। अरे बाबा मूंखे इहो त ॿुधायो आख़िर मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? इहो पंहिंजे भाउ रईस भावल खान खां वञी पुछ। ही उन जा ई करतूत अथई जेकी तोखे पिया माराइनि। मुंहिंजे मरण सां जेकी हिन तरह में बाहि भड़कंदी उन सां तव्हां मूं ॾींदो। ये ग़रीब राज पाण में विड़ी नास थींदा। ओड़े हेॾे उथी थोरी ॾे न पोस्ट आने विढ़ंदा। अरे गिदड़ जी छा मजाल हे शींहं जे साम्हूं अचनि। हा अॻियां खे ॿिए पासे ॾांहुं वठी अच। हाणे तुंहिंजो ख़ुदा ई हाफ़िज़ आहे ऐं पंहिंजे ख़ुदा खे यादि कर त मेशर मोचारो चई। ॾाढा के ज़ालिम आहियो। ख़ुदा जो ख़ौफ़ बि नथो थिएव। कमदार असां रईस जो प्रांत कंदासीं भली भावल खान जे आंडनि ते हथ पवनि। रमज़ान इनखे रेसन लॻे कुझु बि न आहे चवणो न करिणो आहे। कमदार जॾहिं रेस न चयो आहे त तूं पंहिंजी चङी मूर्ति छो थो ॾेखारी? पंहिंजी भंभोर खे बाहि न ॾे। इहो रेस जो हुकुम अथव को मुंहिंजो हुकुम कोन अथव। मुंहिंजे चाचे जो पुटु कोन्हे को जो चवंदुसि हिनखे न मारियो मारे छॾियोसि। पर तव्हां एतिरो सम्झ खां कमु वठो त छोकिरी ॿार खां फाथल आहे। जे ताईं हिनखे मारींदो त सुभाणे हो भले छोकिरीअ मारे छॾींदो। छो अची छोकिरीअ पोयां पिया आहियो माथी करे हिनखे वठी वञी रिहारियो हुते। रेस भाग थी भेला कमदार बचायो अथई न त को कुल्हे कांधी बि न थी आहे। हले था हल वठी वञोसि बराबरि मारदोसि न मथां भंभोर खे बाहि ॾेई छॾियो। त किचरिया आहिनि सफ़ा अगरि हिन खिलवाड़ खे। छोकरी मानी खाओ रुगो भुख ते साह तो निकरी। मानी खाओ। नाज़िया नाज़िया तोखे त टप जा आड़ा ख़बर हाणे हिन झंग में मां तोखे छा करायां? मां त वञी रहे सघे थो ॿुधायां पंहिंजी अमानत संभाले वठ। सुभाणे मुंहिंजी गिची में न नोड़ विझे रहे। सर जी बोला साईं एक कम करणो सही पर ही कम ॾाढो ॾुखियो अथई। हुकुम कयो बोला साईं तव्हां खां कंध कोन कढाईंदासीं। कहिड़े माण्हूअ खे सुञाणी जंहिंजी ॼाण सुञाण अस्पताल जे कंहिं डॉक्टर सां हुजे कंहिं नर्स सां हुजे या कंहिं कंपाउंडर सां हुजे।
छो ॿुधायो साईं, कंहिं मरीज़ खे ॾेखारिणो थी छा? ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। हिकिड़े मरीज़ खे माराइणो आहे। हाँ, वाह वाह भोतार साईं वाह। अॼु पहिरियों दफ़ो असुल सियासतदाननि वारी ॻाल्हि कई अथई। रईस सलण ख़ान खे इस्पताल मां ई राह रब्बानी मोकिलणो आहे। ईअं त जीअं कंहिंखे ख़बर ई न पवे त ख़ुदा ई सॾु थियुसि या भोतार साईं, मुंहिंजी त सलाह अथव त इन ॻाल्हि खां मुड़ी लंघो त चङो आहे। छो? पोइ इन करे जो भोतार साईं, पुलिस खे अॻे अव्हां ते शक आहे त रईस अलण ख़ान ते कातिलानो हमिलो अव्हां करायो आहे। अरे रे, पुलिस जो कमु आहे शक कर। अरे पुलिस शक बि न करे त ॿियो छा करे? हाँ? पुलिस खे बाहुल खून में हथ विझण जी हिम्मत ई कोन थींदी। हाउ भोतार साईं, तव्हां के मामूली माण्हू थोरी आहियो। आख़िरकार 7 राजन जा चङा मुड़स आहियो। शहर में हिकिड़ो माण्हू आहे मुंहिंजी ॼाण सुञाण वारो, जेल में मूंसां गॾु हो। उनजी ज़ाल आहे इस्पताल में नर्स। अव्हां चओ त मां ॻाल्हाए ॾिसांसि? हा, ॻाल्हाए ॾिसीसि। जेकरे माण्हू भरोसे वारो आहे त केसर इन ॻाल्हि जी ख़बर अलण ख़ान जी फ़रिश्तनि खे बि थियणु खपे। कोन पवंदी साईं, बिल्कुलु कोन पवंदी। माण्हू भरोसे वारा आहिनि। पर रईस, हिकिड़ी ॻाल्हि आहे। कहिड़ी? इन्हीअ कम में ठीक ठाक रक़म ख़र्च थींदी। पैसो पैसो जाम, जेतिरो पैसो घुर्जे फलाल ख़ान ॾियण जे लाइ तयारु आहे। हल हल हली कम सां लॻो। ठीकु आहे, त पोइ सम्झ त कम बि थी वियो। मैडम, तव्हां सां चाकर खान मिलण आया। केरु चाकर खान? ये टंडे पे ॿुधाई। ऐं रईस चाकर खान वठी अचीस अंदर, ॿाहिरि छो बीहारी अथईस? सलामुकुम रईस। वालेकुम अस्सलाम। वियो वियो, वञ हली वञ, चांहि खणी अच। रईस कीअं आयो? सभु ख़ैर आहे। असद तूं ॿुधाए, असद ॾिसण खां ई मांगी थी वई आहीं, कहिड़नि खफ़नि में पइजी वई आहीं? रईस, तव्हांखे त ख़बर आहे मूंसां कहिड़ो ज़ुल्म थी वियो आहे। हा आसिया, मूंखे सभु ख़बर आहे, पर सच पुछी त हिन में ॾोह तुंहिंजो आहे। तोखे कंहिं चयो त वञी नांगनि जे ॿिरनि में हथ विझ। ॿुधो न अथई त विड़नि सां न पटिजनि ॿूड़ा। दरअसल हक़ीक़त पोइ वञी उहो ई कमु थियो आहे। हाणे जेको थी वियो हुनखे निभाइणो त आहे। रईस, तव्हां मुंहिंजे घर आया आहियो, चवंदे सुठो त नथो लॻे, पर मूंखे ख़बर आहे तव्हांजा हथ डिघा आहिनि। तव्हां मूंखे मुंहिंजो हिकिड़ो कमु कराए ॾियो। रईस, मूंखे मुंहिंजी भेण ॻोल्हाए ॾियो। आसिया, ॻोल्हबो उन शइ खे आहे जेका लिकल हुजे। तुंहिंजी भेण त पधरी पट पई आहे। आसिया, हाणे भले अलण ख़ान खे आज़माए ॾिस, पोइ जे न वराए सघियो त मां तोखां परे न आहियां। आसिया, हाणे मूंखां ख़बर वठि, मां तकिड़ो आहियां, मूंखे पोइते बि कमु आहे। रईस, मां त पंहिंजी ॻाल्हियुनि में ई पइजी वियसि। हा, ख़बर ॾियो कीअं अचणु थियो? हा आसिया, दरअसल पुटु पियो परणायां, उन जी शादी जी दावत ॾियण लाइ आयुसि, ऐं उन में राग जी बि महफ़िल रखी अथमि, ऐं उन में तोखे ॻाइण लाइ बि अचिणो पवंदो। रईस, मां त हिन हादसे खां पोइ शादियुनि में ॻाइणु ॾाढो घटाए छॾियो आहे। न आसिया, मां न मञां। मुंहिंजे दोस्तनि ऐं राज वारनि घणो ई ज़ोर भरियो तुंहिंजे ॿुधण जे लाइ, सो मुंहिंजी बि तोसां हुई हुजत, उन करे कार्ड में नालो बि छपराए छॾियो अथमि। आसिया, शादी त 27 तारीख़ आहे।
ही वठ कार्ड वधिक प्रोग्राम सब इन में लिखियल कोशिश कंदसि त अचां न अची सघियसि त दिलि में न कजो असिया कोशिश न पर वाइदो कर तोखे वाइदो करणो पवंदो मां बि कार्ड में तुंहिंजो नालो ॾेई वेठो आहियां हाणे मुंहिंजी बि इज़त जो सुवालु आहे चङो पोइ हाणे मां हलां थो तव्हां यादगिरी रखिजे तव्हां चांहि त पी वञो ईअं कीअं वेंदा तव्हां चांहि जो ख़ैरु आहे मूंखे पोइ त कमाइनि पंहिंजे करे हाणे मां हलां ख़ुदा नादिया नादिया दवा पी तुझे लाइ शहर खां दवा वठी आयो आहियां मां दवा कोन थी पिया मरण ॾे मूंखे चरी थी आई छा दवा पी मां पंहिंजे पैसनि मां वठी आयो आहियां रेस कोन ॾिना आहिनि पैसा वठ जेकॾहिं तो पंहिंजे पैसनि मां दवा आंदी आहे त मां पियां थी मरी वञा हा पर रईस भावल खान जी ॾिनल दवा न पियां हा अचे ही वठ कंहिं बि शइ जी ज़रूरत पवे न त मूंखे ज़रूर ॿुधाइजांइ ठीकु आहे न हा ॾिसो त लोफर छोरे जा कम बदमाशी लायो वेठो होटल ते चयोमांसि निकिरी वञी ॻोठ मां इहो रईस जो फ़ैसिलो आहे कारो आहे तूं अखियूं फाड़ींदे मूंखे चवे थो केरु थींदो आहे रईस मां कोन ईंदुसि ॻोठ मां तुंहिंजी इहा मजाल लोफर बदमाश माण्हुनि खे तो चवंदो अथई त मां केरु थींदो आहे मां केरु थींदो आहे या तो हाणे तो ख़बर ॾियां त मां केरु थींदो आहे अहिड़े ग़लति मां केरु आहे कमदार कूड़ थो ॻाल्हाए तूं ईअं नाहे चयो मूंखे माफ़ कर मां बेक़सूर आहियां मां बेॾो ई आहियां मूं कोॾो नाहे कयो हे मूं ते तहमत आहे इल्ज़ाम आहे ख़ुदा जो ख़ौफ़ खां ॾिज ख़ुदा बारी ताला बेपरवाह इन सरकार खां खुदा जे खौफ खां ॾिज वाह खुदा बारी बेपरवाह अथई वाह वाह या मूंखे बि ख़बर आहे बसि सेखार मूंखे सबक़ एॾे सुभाणे के सिछ में जेकॾहिं ॻोठ में छॾियो अथई न कारो मुंहुं करे दागी मले कारे गॾह ते चाढ़े सॼे ॻोठ में दोल शहरनि सां गश्त कराईंदोसि ऐं पोयां छोरा छॾींदोसि जेके कॾहिं हीड़ो हीड़ो हल हल त पुठी न पाए अखर छा शहर में पढ़ियो आहे दिमाग़ ई ख़राब थी वियो अथसि गुलामो जी बोदार साईं उर्स खे चओ त मोटो थी वञे करायासीं न कुतनि जी बच हल हाज़िर बोदार साईं हींअर ई वञी तो तव्हांजो न्यापोड़ी हल मथो न खा त पुठी न पइजाए पढ़ पिया हल हे डंडा जाओ छोरो नथा संभाले सघंदो डॉक्टर
बाबा कौन कर छात्र चाय बाबा ही दुष्ट दे गए या नर्स माई मुखे जाकर ने सी चली बजी बजी आई थे ओह माय गॉड सब चाहे ये तो पॉइजन है पॉइजन छा थींदो जहर बाबा जहर वैसे तव्हांखे मुबारक हुजे अल्लाह तव्हांखे ॿीहर नई ज़िंदगी ॾिनी आहे तव्हांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे तव्हांखे इंतहाई एहतियात जी ज़रूरत आहे डॉक्टर ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे वस में आहे बचाइण वारो बचाइण चाहे केरु नथो मारे सघे पर जे मथां डोर छिकल आहे त केरु बचाए न सघंदो बेशक रईस ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे पर इंसान खे दरपेश ख़तरनि खां लापरवाह न थियणु घुरिजे जॾहिं इंसान हीलो कंदो तॾहिं अलाह वसीलो थींदो डॉक्टर साहब बस तव्हां छुटल आहियो ऐं सुभाणे सफ़र अॼु ई तो गाड़ी न खणंदा अंदर ते विया जा पुलिस वारो केस तो अंदर अचे त ॾियारियांसि बम भोर खे भयूं हा बाबा इहो तमामु ज़रूरी आहे ठीकु आहे भाउ ठीकु सही जी बाबा बहाल ख़ान भाया तो मोए माराए खां सवाइ न छॾींदो हू सफ़ा किरियल हरकतुनि ते लही आयो आहे मुतार साईं दुआ कयो रुगो ताला करे ठीक थी वठो बाक़ी ने बहावल खान जी पोख हीअं पक्की पई आहे रुगो लोण जी देर अथसि बस आउं निकिरां पोइ देरि न थींदसि इंशाअल्लाह बाबा गन चाय मगारी कौन प्यारी थी आज प्यारा गम न कर बे दफे या कसर लाइ भी अज मेरे खीर पारो थो इन लाइ कान रेजी वई पाण वजाणो असी तो चाय पियो हिकिड़ो उधर में ॿियो वरी चवंदो करे थो नखरा न जानी इहा ॻाल्हि न आहे तव्हांजा पैसा त सोन आहिनि केॾां वेंदा महिरबानी अबा बगन पुट चांहि का कड़क प्यार ॾाढो थकिजी पियो आहियां मथे में सूर आहे ॾाढो बाबा अबा बगन चांहि में थोरी घेर चपटी विझो अचिजां अॼुकल्ह घेरत में नी माण्हुनि खां घटि थी वई आहे न बन माण्हुनि में हया शर्म आहे ई कोन कारी घर ते विहारियो अचो होटलनि ते कांभू कढे चांहि जा ऑर्डर कनि बकवास बंदि कर गुलू चौथा कह जा जब पानी कसला बारे छड़ी दो जाए सर कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई बोतारक कहिड़ो फ़ैसिलो रेड़ी वरी मां ॿुधाए त कहिड़ो फ़ैसिलो हाकिम साईं वरी ख़ुदा खे बि जवाबु ॾियो सोनी जेकॾहिं कारी हुजे हा त मां पंहिंजे हथनि सां खुटा ॾेई खेसि मारियां बोरियत आहियां हथनि में ताक़त आहे सोनी बेकसूर आहे हुन ते ॼाणी वाणी कारप जो टिको लातो वियो आहे सोनी जी कंहिंसां दुश्मनी हुई कख न रखेसि सोनी कारी हुई हुनखे जग जहान ॾिठो आहे सर माण्हू वीचारा आहिनि मोचड़नि सां उहे था चवनि जेको हुनजे वातनि में विधो थो वञे उर्स ॻाल्हि सिधी कर गुजारतनि में न ॻाल्हाए हेॾे तूं छा थो सम्झी माण्हुनि जे वात में सभु ॻाल्हियूं मुंहुं विधियूं हाकिम साईं
इहो सॼो खेॾ तव्हांखे थियो आहे। सुणी बि तव्हांजी दुखाइल में दुखे थी। वॾो को लोठियो माण्हू आहे, वॾो को लोठियो माण्हू आहे। तुझी धीअ सोणी पत चलन आवारा ऐं बद किरदार आहे। हिनड़ी उनखे बचाइण जे लाइ मूं ते तो इल्ज़ाम आणी। बस बस हक़ वञे अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए जाए। जे माण्हू अथई न त पोइ ॿुॾी छुरीअ सां न मार, दंडाली बंदूक आण सीने में, खून बख़्श कंदोसांइ जो तुंहिंजो निमक खाधो आहे। पर मुंहिंजी बेकसूर ॼाणी ते सावधान ये गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाए। उतार साईं, उर्स खे ईअं न सम्झो, वॾो खोटो अथव। अख ॾेखारण खां सवाइ सवत कोन ॾींदो साईं। गुलामो अहिड़े मूंसां कम कंदे केतिरा वरिया थिया अथई। वॾेर की सियासत जी अलिफ खां बि वाक़िफ़ न आहे। हाणे ॾिसजांइ त कहिड़ी सियासत थो खेॾां उर्स ऐं उनजी धीअ सोणीअ सां। सजण जे सारी देव अंदर में ॾाढी फ़क़ीर थी थिए। ॿुधायो छो था बंबर खे बाहियूं ॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केॾी हयाती मिली अथव? हितां जे कीअं आहे तव्हांजी तबीयत? अॻु जी ख़बर त कान आई पर हाणे ॾाढो ख़ुशि आहियां। बंबर खे बाहियूं अची वई। बोतार साईं भला आउं थोरो ॿाहिरां चकर ॾेई अचां? मिलल तूं वञी असांजे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु करियां। हाज़िर बाबा साईं, परवाह न कयो। रईसा हाणे अस्पताल जी पचर छॾियो। सच थी चवां, मां तव्हांजे बिना ॾाढी बोर थी वई आहियां। सुणा साईं, डॉक्टरनि जे वस आहियूं। बाक़ी जे तव्हां चओ त हितां अस्पताल मां तव्हां सां गॾु भॼी हलां, बजाए हलो त। हिन जी का ज़रूरत न पवंदी, मूं वटि पंहिंजी गाॾी आहे। बाक़ी इहो थी थो सघे त तव्हां पार्किंग ताईं मूंसां गॾु हलो। अहिड़ा असांजा भाग किथे जो केरु असांखे भॼाए हले। हिन उमिरि में भला अहिड़ी ख़्वाहिशूं छो था कयो जेको चाहींदे बि हिनखे पूरी न करे सघे? भला ॾे ख़बर गुलामो, ही सजाद ॻोठ छॾे वियो या अञा हिते आहे? न साईं, किथे अञा ॻोठ कोन छॾियो अथसि। चइबो त उर्स पंहिंजी होॾ खां कोन थो लहे। इहो छोरी माराईंदो पर पंहिंजी होॾ त न लहंदो। बोतार साईं, लॻे थो त राति उर्स ॻोठ मां भॼण जी पियो करे। बोतार साईं असुल छुटल आहीं। ॻोठ खां ॿाहिरि वेंदड़ हर रस्ते ते ईअं सम्झ त ॼण कर्फ्यू लॻी वियो। किथे रखी? शाबाश। अमां पाण आहियूं ग़रीब माण्हू, पुॼी कोन था सघूं। दुनिया उबतो करे या सुबतो करे, छा था करे सघूं पाण? अबा ख़ुदा शला घाणी विझनि, असां ग़रीबनि खे जायो अची तंग कयो अथनि। वॾेरा त पंहिंजे राजा अबो अमा हूंदा आहिनि, अहिड़ा नांगनि खाधा पापी कोन हूंदा आहिनि। चाचा उर्स अयाणू चवे सियाणू वेजाए। आउं त चवां थो सोच, इन खां पहिरीं जो बावल खान को कलूर करे विझे, छॾ ॻोठ खे, हलियो हल शहर। हा बा, बेवस उठनि बि ॿार छॾिया बा। असां ग़रीबनि वटि इज़त खां सवाइ ॿियो आहे छा?
इज्जत तो बचाइणी आहे न बा कंहिं बि सूरत में। और सही मुख्य अॻे ई पक हुई त तूं छोरीअ खे वठी ज़रूर भॼंदे। न न असां तुंहिंजी चोरी कोन कई आहे, असां त पंहिंजी मर्ज़ी सां था वञूं। तव्हां नथा वञी सघो, तव्हां ॾोहीअ न ॻोठ जा न राज भाग जा। हा उर्स तूं जे वञणु चाहीं थो त भल वञ, पर इहो कारो कारी असांजे हवाले कर। हिननि खे ॻोठ जी रवायतुनि मुताबिक़ सज़ा मिलंदी। न न्याणी बेकसूर आहे, बेॾोही आहे, हिन ते कारा जी तौबत आहे। अरे बस कर, घणी टक टक न कर। मुंहिंजी न्याणी बेॾोही आहे, बेकसूर आहे। सिधो थी विधो हाणे हिन लोंथड़ी वारी हिकिड़ी गोली। अरे पीरो 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 अची गोली। न न सजाद खे न मारो, तव्हांजे रईस जी ॾोही मां आहियां, सजाद न आहे। का ॻाल्हि कान्हे, अॼु इहो बेमान पर केॾांहुं वेंदो? कारी त असांजे कब्ज़े में आहे न। हलो 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 अॻियां तोड़ सिधो थी हलो हलो। नक हुजे या न ये बुढ़ी मरी हा। पंहिंजी बद चलन बद किरदार धीअ खे खुटो ॾेई मारण बजाए उनखे गॾु वठी भॻो वई। हा एॾे तूं छा थो सम्झी त मूंखे तो जेतिरो बि अकुल कोन्हे? मूंखे ख़बर हुई त तो जहिड़ो लोठियो माण्हू अहिड़ी हरकत कंदो। उर्स अड़े जे गैरत करे पंहिंजी धीअ जो ईअं कंध लुणी आहे न त इहो गाट ऊंचो करे हली आहे, गाट नीचो करे न वेठो हुजी आहे। ॿुधायो साईं, माण्हुनि मां गैरत त पर करे उॾामी वई आहे। हा केसर खां कुतो बि गैरत सां, शल बेगैरत कुतो बि न हुजे। वाह कामिल वाह, वाह जी ॻाल्हि कई अथई। कुतो बि गैरत सां, चलो कुतो बि बेगैरत न थिए। अड़े हाणे ॿुधाए, सोहणीअ खे कारी करे मारींदे या ॿियो कुझु सोचियो अथई? मारे पुछंदी सोढ़ी बेॾोही आहे, बेकसूर आहे, न त तोहमत आहे उनखे कीअं कारो करे मारिया। ज़ुल्म न कर, असां सूरन में आहियूं, असांजा बच्चा न को आहे। राम कर राम। मां छा थो चवणु चाहियां? अड़े हेॾे तूं अची वाइज़त में शुरू थियो। वाइज़त खणा ॿुधान, वाइज़त ॿुधाई मूंखे। राजूनी फैसले मुताबिक़ तोखे सोहणीअ खे कारी करे मारणो आहे। 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियाई थो, ॿियो रस्तो कोन अथई बचण जो। केसर हुनखे कोट ते वठी बंदि करीस। माण्हुनि खे चओ त हिन जो ख़ासि ख़्यालु रखे, भॼी न वञे। उथ उथ उथ, वॾो रोहण हरकत थी। ॾियण निड़ी मिलत हलगा थी। खुदा जे कार खां टिज, ज़ालिम खुदा जे कार खां टिज। कार वॾो अथई पापी। अरे
अरे हल मत ले हल शाबाश तेरा वाह केर मुड़ साईं ते कीअं वेठो आहीं? मुसाफ़िर आहियां आसीस करण लाइ थोरो ते वेठो हुअसि त एतिरा त वञा थो। न न अदा मूंखे को एतिराज़ कोन्हे, तूं वेठो हुज भले। मानी वानी खाधी अथई? बुख त आहे भाऊ, मानी दॿो मिली वञे त महिरबानी थींदी। मानी मौला जी आहे, सभु को पंहिंजो नसीब खाईंदो आहे। अच उथ। सोना उहे माण्हू वॾा अकुलमंद सभु आहिनि जेके हवा जो रुख ॾिसी कदम खणंदा आहिनि। सुहिणी शराफ़त सां जेकॾहिं तूं इन हवेली में अची हा त जो अहिड़ा ॾींहं न ॾिसी हा। अञा बि वक़्त ते जे ठाहिण जी कोशिश कंदी त पिटाइण वारो मां बि न आहियां। रईस ॾाढो ज़ालिम आहीं, ख़ुदा जे कहर खां बि नथो डिॼी संदिल। पापी ॿुधाए ॿुधाए तो मूंखे जीअण जहिड़ो छॾियो आहे जो मां जीअंदसि? तो त असांखे जीअर ई मारे चुको आहीं। हवेली अचण खां त मूं इनकार कयो हो। इन में मुंहिंजे पोणे पीउ जो कहिड़ो ॾोह जो तो अहिड़ा कीस अहिड़ा कुलूर हुन सां कया? दिलबर साईं, ओ मुंहिंजी सुहिणी, इहो दुनिया जो दस्तूर आहे त सुकनि सां गॾु सावा बि सड़ी वेंदा आहिनि। जेकॾहिं मां ईअं न करियां हा न सुहिणी त अॼु तूं ईअं मुंहिंजे साम्हूं बीठल न हुजी हा। चरी तोखे कहिड़ी ख़बर त मां तोसां केतिरी तो मोहबत कयां। बावल खान, पंहिंजी न गली ज़बान सां मुंहिंजो नालो बि न खण। मां थुकियां थी तोते, तुंहिंजी मोहबत ते ऐं तुंहिंजे हिन धन दौलत ते। भले भले मुझे न धन दौलत ते थुक, का परवाह न आहे, का परवाह न आहे। सोनी मां सम्झां थो, मां ॼाणा थो त तूं पंहिंजे वस में नाही। मां ॿीहर ईंदुसि, थी सघे थो त तुंहिंजी इन न में हा थी वञे।